लिखा मुद्दा से आयो मुरसल मिठो मदनी, आयो मुरसल मिठो मदनी, दुनिया में रोशनाई थी। छोता आमद मुस्तफा आयो आयो मुरसल, दुनिया में रोशनाई थी। किरी पिया कोट किसरा जा, बुतन जी भी तबाही थी। वयो कट जी कुफरकारो, भलारे जी भलाई थी। मिलियो फैज रहमत जो असांजी रहनुमाई थी। पाए सिरताज सुल्तानी पिरी पगदार थी आयो। मोहम्मद मुस्तफा जग में नबी सरदार थी आयो। अंगण आमिना जे आया फिरिश्ता हज़ारन में, पढ़न पियो नात ऐं सलवात हुलू हूरा कतारन में। खिड़ी पिया गुल गुलशन जा, खुली खुशबू बहारन में। ॾिसी जा नूर नूरानी आई रौनक सितारन में। दिलन जो दिलरुबा दिल पर दिली दिलदार थी आयो। मोहम्मद मुस्तफा जग में नबी सरदार थी आयो। अंगण हा हुयूं ताजूं घणियूं ॿियूं बि ॾिठो न मीर मुरसल के। डॉक्टर साईं अम्मा हलीमा ताइफ शहर में सभिन का पो पतिया, छो त हिन जी जेका सवारी आ उहा डुबरड़ी आ। जेके अग में दायूं पातियूं, जेके गनिया ॿार हुया ॿियनि दायन खे हथ अची आ, पर महबूब मुस्तफा के हुननि कोन कयो आ। अम्मा हलीमा के इल्हाम पियो अचे, अम्मा हलीमा तू घबराए जाए न, तू सुबुह सां हज़रत अब्दुल्ला जे दर ते वई जाए। जॾहिं अम्मा हलीमा हज़रत अब्दुल्ला जे दर ते पाती आ, चाहे बाबा जेको ॿार ॾो जाओ त मूंखे ॾींदो, पालना कंदुसि। पर जॾहिं डॉक्टर साहब महबूब मुस्तफा पानी खणी था अचनि ॿार, अम्मा हलीमा हथ वधाए थी वठण जे लाइ त महबूब जे लबनि में आवाज़ आयो, ओ अम्मा हलीमा ईअं न अचु, अॻ में वज़ू सारे आ, छो त मां रसूलनि जो बि रसूल आहियां। अम्मा हलीमा वज़ू सारे महबूब मुस्तफा के खणन था, लिखन था त हिकिड़ो दोष सुकल आ, ॿियो दोष साओ आ। अम्मा हलीमा साए दोष ॾे रुख कराए, महबूब मुस्तफा जो रुख सुके दोष ते आ। जॾहिं न सुके दोष में महबूब जा लब पाता, उन मूं खीर जारी थी पियो, उन मूं खीर जारी थी पियो, पर उहे दायूं मिड़ी आयसि। अम्मा हलीमा नौज़ बिल्लाह ही यतीम ॿारा, हिन में तोखे 2 रुपया मिलंदा बि न, हिन खे छॾ को ॿियो गनिया ॿार खण जंहिं में तोखे 5 रुपया मिलनि। पर अम्मा हलीमा जो जवाब आहे, डॉक्टर साईं अम्मा हलीमा छा पई चवनि त मूंसां मायूं मथो न मारियो, हो त छॾे मां हलंदुसि कोन। लाल मिलियो आहे लाल मोहम्मद खान बिना ॿियो खणंदुसि कोन। छो त ख्वाब ॾिसां पई राति ढली मां। अम्मा हलीमा चए पई त मूंखे ख्वाब में बि अचे पियो त महबूब मुस्तफा आख़िर ज़मान तुंहिंजे झोल में अचण वारो आहे। ख्वाब ॾिसां पई राति ढली मां, जग जी आहे बाग जली मां। हर को चवे पई अम्मा हलीमा ॻाल्हि इन्हीअ तां लहंदुसि कोन, मूंसां मायूं मथो न मारियो, हो त छॾे मां हलंदुसि कोन। लाल मिलियो आहे लाल मोहम्मद खान बिना ॿियो खणंदुसि कोन। भला अम्मा हलीमा तू चरी थी आई, तॾ न अहिड़ी तॾ हलीमा हिन ग़रीब घर के छॾ हलीमा, कुछ भी न मिलदी हिन मां। तॾ न अहिड़ी तॾ हलीमा हिन ग़रीब घर के छॾ हलीमा, कॾहिं का मुर्दी कॾ हलीमा, ॻाल्हि इन्हीअ तां लहंदुसि कोन। मूंसां मायूं मथो न मारियो, हो त छॾे मां हलंदुसि कोन। लाल मिलियो आहे लाल मोहम्मद खान बिना ॿियो खणंदुसि कोन। अम्मा हलीमा जे तू नथी मुड़े त भला ॿुधाए तोखे मिलियो छा आहे, तोखे छा मिलंदो? चए तव्हांखे ख़बर न आहे, मां ॼाणियां थी त मालिक अहिड़ो मीर ॾिनो आहे, हिन सुके बुबे खीर ॾिनो आहे। मालिक एड़ो मीर ॾिनो आहे, हिन सुके बुबे खीर ॾिनो आहे, परवर एड़ो पीर ॾिनो आहे। सूर बि मां संदसि कोन, मूंसां मायूं मथो न मारियो, हो त छॾे मां हलंदुसि कोन। लाल मिलियो आहे लाल मोहम्मद खान बिना ॿियो खणंदुसि कोन। मुंहिंजा मारू जॾहिं उहे दायूं मके पाक मां निकिती हलियूं, पर अम्मा हलीमा देर सां निकिती आहे। अम्मा हलीमा जी सवारी जेका आहे त डुबरड़ी आहे, पर अम्मा हलीमा जॾहिं न वापसि पहुते जे कढ लॻी, डॉक्टर साहब उन सवारनि मां अम्मा हलीमा क्रॉस कयो आहे। उहे पुछनि पियूं अम्मा हलीमा तुंहिंजी सवारी त डुबरी हुई, पर हीअ सवारी किथां आंदई? अम्मा हलीमा चए थी मूंखे परवरदिगार जो कसम आहे, सवारी उहा ई आहे पर अॼु सुवार ॿियो आहे। सवारी उहा आहे पर सुवार ॿियो आहे। मुंहिंजा मारू पर जॾहिं अम्मा हलीमा को रवायत आहे, जॾहिं मां जंग में अचां पई, मां जो ॾिठमि त मुंहिंजे रस्ते ते जंग जा जानवर रस्ते ते बीठा आहिनि। अम्मा हलीमा चए पई त मां कोशिशि कयमि सवारी रोकण जे लाइ, पर सवारी न पई रुके। पर उन जंग जे जानवरनि मां आवाज़ पियो अचे, ओ अम्मा हलीमा असांखे परवरदिगार जो कसम आहे, तूं अच असां मुस्तफा जे दीदार जे लाइ बीठा आहियूं, तूं अच असां मुस्तफा जे दीदार जे लाइ बीठा आहियूं। जोई मिलियो सोई मोहम्मद रात रिझाए में रोई मोहम्मद, जोई मिलियो सोई मोहम्मद रात रिझाए में रोई मोहम्मद। ए दर्द छड़ी दो थोई मोहम्मद, सूर बि मां संदसि कोन, मूंसां मायूं मथो न मारियो, हो त छॾे मां हलंदुसि कोन। लाल मिलियो आहे लाल मोहम्मद खान बिना ॿियो खणंदुसि कोन। जे तूं नथी मुड़े खणी वेंदी तोखे मिलंदो छा? चए मलूक मदनी घर में ईंदो, ॾेह मुबारक मूंखे ॾींदो।
मलूक मदनी घर में ईंदो ॾह मुबारक मूंखे ॾींदो ॾाज ॾहूड़ा ॾातर ॾींदो पोइ ते अबासी पवंदसि कोन मूंसां मायूं मथो न मारियो हो त छॾे मां हलंदसि कोन लाल मिलियो आहे लाल मोहम्मद खान बिना ॿियो खणंदसि कोन हुयूं दालियूं घणियूं ॿियूं बि ॾिठो न मीर मुरसल खे भला था भाग हली मांजा ठहियो चए सूअ सरवर खे ॾींहं लोलियूं करे ॿोलियूं रिझाए पई त रबर खे सुकलो दोष दाईअ जो तंहिं महिल तयारु थी आयो मोहम्मद मुस्तफ़ा जग में नबी सरदार थी आयो वयो मेराज ते मुरसल अंदाज़ो कर तू अज़मत जो मिलियो महबूब मौला सां ॾिसी शान शफ़क़त जो 18 साल हो उतड़े अजब हो रंग उल्फत जो आया बशकाए उम्मती मिलियो फैज़ रहमत जो असांजो रहनुमा रहबर मशर महदार थी आयो मोहम्मद मुस्तफ़ा जग में नबी सरदार थी आयो चीरे पे चंड आंगुर सां साईं जन ॻाल्हि करे विया आहिनि चीरे पे चंड आंगुर सां हुई अर्श हुक्मरानी किथे पाण पाणीअ मां तारे पियो लाल लासानी किथे मुल्क सां महबूब ॾेखारे सुओ सुल्तानी किथे जोड़ो जाबिर जो जियारे पियो मिठो जानी जाबिर अलैहिस्सलाम महबूब जो सच्चो असाबी आ चेस पियो आका खुदा वास्ते मुंहिंजी दावत कबूल पे साईं जन दावत कबूल कई किताब लिखन था डॉक्टर साईं जाबिर कहिड़ो कम कयो बकर कुठाई जाबिर जा ॿ पुट नंढड़ा कंसन पाण में सलाह कई वधा बाबे ते कुर्बानी कई बकर कुठो आ असां छा कयूं भा चयो तू सुम त मां तोखे कुर्बान कर तोखे कुहां किताब लिखे तो भा भा के कुठो आ जॾहिं पंहिंजे भाउ जा रत्न जा ड्रेला ॾिसी मुंहिंजा मारू नंढड़ो भव खां कोठे जे मथां चढ़ियो हेॾा जाबिर आयो ॾिठाई त पुट फटके थो ॿियो पुट कोठे जे मथां चढ़ियो ऐं चए त मां इनखे लाहियां मथां इहो किरी पए जाबिर मथे चढ़े पियो हुन भव खां टपो जो ॾिनो कोठे मां डॉक्टर साहिब हुनजो बि कंधु भॼी पियो ॿई शहज़ादड़ा खणी महफूज़ जाइ ते रखी घरवारी खे चई ॻाल्हि ॿुध चई चई लबन में मुर्कान ऐं अखियुनि मां पाणी न हार सिंगार कर नातियूं ॻाए क़ुरान पढ़ महबूब मुस्तफ़ा दावत खाई वञे इन खां पोइ इन्हनि जो कफन जो बंदोबस्त कंदासीं अल्लाह साईं क़ुरान में चयो आहे मां नेक मर्द खे नेक औरत ॾींदो आहियां पर छा हुन बि चवण वठी हार सिंगार करे बीठी जॾहिं मदीने वारो सरदार तशरीफ़ फरमा थिया ने अल्लाह जे तरफ़ो हुकुम थियो जिब्राइल खे जिब्राइल वही मुंहिंजे महबूब खे पैगाम ॾे त जाबिर जे घर बकज़िया थी जाबिर जे घर बकज़िया थी मदीने वारा सरदार तशरीफ़ फरमा थिया ने हे हार सिंगार कयूं बीठा ने जॾहिं खाधे पीते जो टाइम थियो आहे त पाण साईं जन फरमाइनि था जाबिर वाह वाह जाबिर मूंसां पंहिंजा नवासा मुंहिंजा पंहिंजा बचड़ा इमाम हसन इमाम हुसैन गॾु मानी खाईंदा हुआ जाबिर उहे मूंसां अॼु न आहिनि तूं पंहिंजा बचड़ा वठी आ मूंसां गॾु मानी खाए जाबिर हथ ॿधी चएसि पियो त मुंहिंजा महबूब उहे शहज़ादड़ा खेॾण विया आहिनि कूड़ साईं कूड़ जा ॿ क़िस्म थी नथा ॻाल्हायो छो तव्हांखे ॻाल्हि सम्झ में नथी अचे जा कूड़ जा ॿ क़िस्म आहिनि हिकिड़ो इहो कूड़ा उहो कूड़ा हिकिड़ो जेको जहन्नम में पुॼाईंदी हिकिड़ो उहो कूड़ा जन्नत में पुॼाईंदी हाणे जाबिर कूड़ थो हाणे सो बि मुस्तफ़ा जे साम्हूं चए थो साईं उहे खेॾण विया आहिनि अल्लाह थो चए महबूब इहो जाबिर जेको न कूड़ थो हणे त मां अल्लाह इन जे कूड़ खे सोन में तोड़ियां थो मां अल्लाह इन जे कूड़ के सोन में थो तोड़ियां महबूब थो चए जाबिर जेकॾहिं खेॾण विया आहिनि उन्हनि खे सॾु करे आ उन्हनि खां सवा मां मानी न खाईंदुसि जाबिर मजबूर थी हथ ॿधी चए पियो आका उहे अल्लाह खे प्यारा थी विया आहिनि आका उहे अल्लाह खे प्यारा थी विया आहिनि पाण करीम फरमाइनि था जाबिर घबराइण जी ॻाल्हि ई न आहे जिथे मुस्तफ़ा हुजे उते गमी हुजे ईअं थी नथो सघे जिथे मुस्तफ़ा हुजे उते कमी हुजे पाण करीम फरमाइनि था जाबिर तुंहिंजा शहज़ादड़ा किथे मुतबर हदीस आहे जॾहिं शहज़ादनि जे मथां मदीने वारा सरदार अचनि था हीअं दुआ घुरियऊं इरादो कयूं उहे उथी वेही रहिया मुंहिंजा माण्हू जाबिर जा पुट त ज़िंदा थिया पाण साईं जन सां वापरायूं पर जाबिर पाण करीम फरमाइनि था पंहिंजे रहमत जे जोश में अची विया पाण फरमायो ए असाबियो ए लोगो जे तव्हां गोश्त खाओ था इहो गोश्त हिकु जाइ ते महफूज़ जाइ ते रखो जॾहिं गोश्त खे हिकु जाइ ते रखियो पाण करीम फरमाइनि था पर जेकॾहिं जाबिर जा पुट ज़िंदा थिया त बकर कहिड़ो गुनाह कयो आहे जाबिर जा पुट ज़िंदा थिया आहिनि त बकर कहिड़ो गुनाह कयो आहे मुजादा महबूब इरादो कयो आहे किताब लिखे थो त उहो बकर बि ज़िंदा थी वठी रहियो आहे
यो महबूब जो शान थी, यो महबूब जो शान थी। जियारे पियो आर्ज़ कई चीरे पियो चंड आंगुर सां हुई अर्शो हुकुमरानी, किथे पाण पाणीअ मां तारे पियो लाल लासानी, किथे मुर्क सां महबूब ॾेखारे सुबह सुल्तानी। नंढड़ी ॻाल्हि थी, नंढड़ी ॻाल्हि। मुर्क ते अचूं। किताब लिखे थो पाण करीम पंहिंजो जुबो मुबारक अम्मा आशिया खे ॾिनई त हिन खे ट्रोपो ॾियो। ऊंदाई जो टाइम हुयो। डॉक्टर साहब छा अम्मा आशिया जे हथ मां सुई किरी पई? जॾहिं सुई जो किरी पयसि त अम्मा आशिया खे थोरो ख्याल आयो जेकॾहिं हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम जो हुस्न हुजे हा शायदि मां सुई लही विझा, पर अल्लाह हुकुम कयो जिब्राइल खे, जिब्राइल मुंहिंजे महबूब खे न पोॾे। अॼु आशा खे ही ॻाल्हि ही ख्याल दिल में आयो आहे, यूसुफ जी कहिड़ी ताक़त आहे, यूसुफ खे कहिड़ी ताक़त आहे। महबूब त तूं त सरासर नूर आहे, तूं त सरासर नूर आहे। मोटर रहियो माग ते जेके असां डोर चयूं, साईं बि डोर चए पियो, ही मोटर रहियो माग ते, ही कल्टी थी वई कार। छा सगो हथ में सुई किरी पई आहे। मोटर रहियो माग ते, कल्टी थी वई कार। रोड बि अञा रास न थियो, ही साम्हूं थी सरकार। बिजली हली बल्ब खुलिया, ही चुरपुर थी चौधार। पर मी मताब मिना कई न ॾाढायूं ॾेखार, तूं बाबू रेल बिहार न त थींदो मरण मलूक चए। ओ मुंहिंजा महबूब तव्हां पंहिंजे मुल्क खे बंदि कयो। ओ मुंहिंजा महबूब तव्हां पंहिंजे मुल्क खे बंदि कयो। जॾहिं मां अम्मा आशिया चए थी, जॾहिं महबूब मुस्तफा मुल्क कई आहे, जेके पखी वायरनि ते वेठा हुआ उहे पखी लही पिया आहिनि हेठि। अम्मा आशिया चए थी, जॾहिं महबूब मुल्क कई आहे त मां शाम जूं माड़ियूं बि ॾिसां पियो। महबूब जे मुल्क जो कमाल थी। चीरे पियो चंड आंगुर सां हुई अर्श हुकुमरानी, किथे पाण पाणीअ मां तारे पियो लाल लासानी, किथे मुल्क सां महबूब ॾेखारे सुबह सुल्तानी, किथे जोड़ो जाबिर जो जियारे पियो मिठो जानी। मुंहिंजो रहनुमा राहबर मशर महदार थी आयो, मोहम्मद मुस्तफा जग में नबी सरदार थी आयो। गुलामन गुल मोहम्मद ही गुलामन जो गुलाम आहे, मिठो नालो मोहम्मद जो ज़िबाते विर्द नाम आहे। मदीने पाक खे मुंहिंजो सुबह सां जी सलाम आहे, पर सलवात मोहब्बत सां प्यारे जो पैगाम आए। असांजो रहनुमा रहबर मशर महदार थी आयो, मोहम्मद मुस्तफा जग में नबी सरदार थी आयो। इरशाद अहमद के मां गुजारिश कंदुसि, वो असांजो तमामु सुठो सुघड़ आहे, उहो अची असांखे अलाह ने कुझु ॿुधाए। इरशाद अहमद ॾाढो सुठो सुघड़ आहे। सुभान अल्लाह चओ।